लाड़काना रिपोर्ट हैदर अली सुरियो डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन लाड़काना जी थींदड़ सालियाने इलेक्शन के हवाले से आज़ाद पैनल ऐं सदारती उम्मीदवार जे माने में तकरीब कोठाई वई। तकरीब में हाई कोर्ट बार एसोसिएशन सदर अतहर अब्बास सोलंकी, अगूणो जज राशिद मुस्तफा सोलंकी, सीनियर वकील रफीक अहमद अबड़ो, एडवोकेट अमीर अली संजरानी, एडवोकेट कादिर बख्श भट्टी, एडवोकेट कबीर जतोई, एडवोकेट जावेद अहमद बुलेदी, इरशाद अहमद चांडियो, अब्दुल रऊफ कोराई, गुलाम हुसैन सरियो समेत जूनियर तोड़े सीनियर वकीलन वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते मथे नगण तकरीब में ख़िताब कंदे चयो त असांखे इज़त खपे, छो जो असां जज नाहे थियणो, इन लाइ असां कब्ज़ाखोरनि वकीलनि जो साथ न ॾींदासीं। असां सिंध जे बढ़ंदड़ मसइलनि जहिड़ोकि छह तकरारी केनाल, कारपोरेट फार्मिंग, कानून जहर कटाई ऐं ॿियनि सिंध जे मसइलनि ते जिदोजहद कई आहे। असां चाहियूं था त जेके बि वकील आहिनि उहे हक़ जो साथ ॾियनि, न कि नाहक़ जो साथ हरगिज़ न ॾियनि। वकीलनि जी 2023 में मंज़ूर थियल सोसाइटी जे लाइ असां खां ₹1,00,000 वरिता विया हुआ, जंहिंजी हिन वक़्त ताईं का बि गिनण नाहे कई वई ऐं न ई असांखे इन्हनि जा प्लाट ॾिना विया आहिनि। वकीलनि हिकिड़े प्लाट लाइ दरबदर आहियूं। हुननि जो वधीक चवणु हो त नौजवान वकील अॻिते अचनि, छो जो मुआशिरो नौजवान सां आहे। नौजवान मुआशिरे जी हिफ़ाज़त करणु ॼाणनि था। वकील बोहतार ऐं वॾेरनि जे बंगलनि ते न वञनि, छो जो उहे वकील दुश्मन आहिनि। उन लाइ एडवोकेट जावेद बुलेदी खे वोट ॾेई कामयाब कंदा, छो जो हू हर हाल में वकीलनि जी अज़मत खे बहाल कंदो ऐं वकीलनि जो साथी आहे ऐं कार्य कोर्ट जी इज़त लाइ पाण पतो ॾींदो। वकील दोस्तनि जा मसइला पिणु हल कंदो ऐं वकीलनि जी ख़िदमत कंदो रहंदो।